मुकम्मिल थी वियो, जंहिंमें 88 ॼणनि शहीद थींदड़नि में फुलाॾियूं जे मेघवाड़ पाड़े जा 3 गभरू नौजवान भी शामिल हा, जिन में 2 सगा भाइर 20 वरियनि जो जयराम ऐं 17 वरियनि जो दिलीप ऐं 20 वरियनि जो संदन सौट राजेश मेघवाड़ भी बम धमाके में शहीद थी वियो। संदन घरनि में अॼु बि सोग वारो माहौल मौजूदु आहे। संदन अॼु पहिरीं वरसीअ ते वालदेननि खेनि सुॾकनि आहुनि गुलनि ऐं मेण बतियुनि सां भेटा पेश कई। हिननि ॿुधायो त हुकूमत सिंध पारां 15 लाख मुआवज़ो त मिलियो, पर खेनि घोट करे मोड़ ॿधण वारी ख़्वाहिश असांजी अधूरी रहिजी वई। हिननि जो मुतालबो आहे त सिंध सरकार संदन भाइरनि खे सरकारी नौकरी ॾे। हाणे जेके नौजवान जेके विया आहिनि, जेके शहादत माणी आहे, उहे असांखे ॾिसणु कोन्हे। असीं त जेके ॿिया बि जेके फ़र्द जेके आहिनि हिन फैमिली जा, जिन जा इहे फ़र्द या फैमिली में जेके नुक़सानु जिन थियो, असां उन्हनि सां बि गॾु आहियूं, उन जे ॾुख जी घड़ी में बराबरि जा शरीक आहियूं। दमन सानियो जेको थियो हिन में फुलाॾियूं जा 3 नौजवान जयराम दास, दिलीप कुमार, राजेश कुमार, सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जेके पोयरनि जे लाइ जेके ऐलान कया नौकिरियुनि जा, उहे अञा अधूरा आहिनि ऐं पोयर जेके आहिनि को घर में कमाइण वारो कोन आहे। ऐं असां हुकूमत खे अपील करियूं था ऐं रोज़गार जे लाइ का नौकिरी सरकारी ॾिनी वञे। का वॾो आहे उनजे लाइ को ड्यूटी ॿुधी वारो को आसिरो थिए हा त कुझु न कुझु जानकारी वञे हा। बाबा सूरत उन ॻाल्हि जी आहे त दरगाहनि जी सिक्योरिटी वधाए अहिड़नि थाननि खे रोकियो वञे जीअं मुस्तक़बिल में क़ीमती जानियूं ज़ाया थियण खां बची सघनि। असद शर आवाज़ न्यूज़ सिंधड़ी।